बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सतो यूट्यूब चैनल। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मज़हर अली नक़वी साहब पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उहो इस्तीफ़ा मज़हर अली नक़वी साहब जे मुंहिंजे राय जे मूजिबि त हुन काज़ी फ़ाइद ईसा साहब जी यकतरफ़ा कार्रवाई जे हवाले सां, हुन जी ईगो जे हवाले सां ऐं हुन जे उन कार्रवाईअ खे बदनीयत ते मुबनी सम्झी करे मां सम्झां थो त हिकिड़ी इस्तीफ़ा ॾेई छॾी। ऐं जस्टिस मज़हर अली नक़वी जॾहिं जस्टिस बंदियाल चीफ जस्टिस पाकिस्तान हुयो, उन जे दौर जे अंदरि जस्टिस मज़हर अली नक़वी पंजाब ऐं KPK में इलेक्शन जे हवाले सां ऐं खोड़ सारनि मामलात जे हवाले सां जेको स्टैंड वरितो उहो क़ाबिल साराह आहे ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। लेकिन इहे सभु एक्टिविटीज़ जेके आहिनि अवाम जे भले लाइ काज़ी फ़ाइद ईसा साहब खे शायदि पसंदि न पियूं अचनि। उहो ई सबबु हुयो जो जुडिशल काउंसिल जे अंदरि जस्टिस मज़हर अली नक़वी खे पहिरें बिना कंहिं ॿुधण जे उन ते दरख़्वास्त ते कंहिं नतीजे ते पहुचण जे हवाले सां त आहे, ॿुधण जोगी आहे बि या कान्हे, लेकिन शोकार नोटिस जारी कयो वियो। पाकिस्तान जे अंदरि 8 फरवरी जे हवाले सां इलेक्शन जो माहौल जारी सारी आहे। सिंध जे अंदरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी टीम हफ़्ते खनि जे लाइ 5-6 ॾींहंनि जे हवाले सां कराची, हैदराबाद, जामशोरो या ॿियनि इलाइक़नि में जलसनि जुलूसनि जे हवाले सां पंहिंजो शेड्यूल जारी करे चुकी आहे। बल्लो बैट जेका आहे उहो पेशावर हाई कोर्ट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾियण जे हवाले सां फ़ैसिलो ॿुधाए चुकी आहे। 23 करोड़ आवाम में ख़ुशीअ जी लहर आहे त 8 फरवरी ते जेको अवाम पाकिस्तान जो अवाम इमरान ख़ान सां मुहबत जो जेको इज़हार कंदी, उहो बैट ते ठपो हणी करे इमरान ख़ान जो कर्ज़ लाहिण जे हवाले सां पंहिंजो फ़ैसिलो कंदी, पंहिंजी क़ुर्बानी ॾींदी। ऐं 8 फरवरी ते इमरान ख़ान खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मुकमल तौर ते, यानी पूरे पाकिस्तान जे अंदरि सूबाई असेंबली हुजनि या वफ़ाक़ हुजे, मुकमल तौर ते कामयाब करे यकतरफ़ा हुकूमत ठाहिण जे हवाले सां पाकिस्तान जो अवाम बिल्कुलु तयारु आहे त इमरान ख़ान सां मुहबत, उन सां चाहत 8 फरवरी ते जेका अवाम ॾेखारींदी, उहो इमरान ख़ान खे उमेदु आहे जेल जे अंदरि त पाकिस्तान जी क़ौम हुनखे अकेलो न छॾींदी। हाणे सिंध जे अवाम खे ॾिसणो आहे, सोचणो आहे त सिंध जो अवाम छा KPK वांगुरु बलोचिस्तान ऐं पंजाब सूबनि वांगुरु जागी पियो आहे, सुजाग आहे, या 2018 जे इलेक्शन वांगुरु वरी GDA जे पोयां ऐं ॿियनि पार्टियुनि जे पोयां रही करे वॾेरनि सरदारनि जागीरदारनि जी ग़ुलामी बर्दाश्त करे थो। सिंध जे अवाम खे सिर्फ़ु हिकिड़ी शइ मादीअ वारे ते गौर करणु खपे त बोर्ड जे अंदरि जेका तबाहकारी थी सिंध जे अवाम जी, उन में पाकिस्तान जी कंहिं बि पार्टी सिंध जे अवाम जो साथ न ॾिनो। JUI पंहिंजा मुख़्तलिफ़ दावा करे थी, पाकिस्तान पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ दावा करे थी, लेकिन हक़ीक़त इहा आहे त कंहिं बि सिंध जे अवाम जी सार न लथी। पंजाब मां इमरान रियाज़ जहिड़ो सहाफ़ी अची करे दादू महल जे अंदरि आवाम जी ख़िदमत करे सघे थो, सिंध जे अवाम सां मुहबत जो इज़हार कंदे उनमें राशन तक़सीम करे सघे थो। पूरी सिंध जी वॾेरकी, मज़हबी, जागीरदारी क़यादत मां हिकु शख़्स सिंध जो जेकॾहिं माण्हू उथी करे इन्हनि वॾेरनि मां ॿुधाए त सिंध जे अवाम जी कहिड़ी ख़िदमत कई। बसि सिंध जे अवाम खे इहा नंढी गुज़ारिश आहे त 8 फरवरी ते पंहिंजो वोट इमरान ख़ान जे हर हिकु उन उमेदवार खे ॾियो। हीउ इमरान ख़ान जो न, हीउ तव्हांजे असांजे मुस्तक़बिल जो सुवालु आहे, हीउ असांजे नसलनि जो वजूद जो सुवालु आहे त असां 8 फरवरी ते सिंध जे अंदरि मुकमल तौर ते उन सभिनी ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे वोट ॾेई करे कामयाबु करे इमरान ख़ान सां बनी गाला में, इमरान ख़ान सां ज़माम पार्क में, इमरान ख़ान सां वज़ीर आज़म हाउस में वञी करे सिंध जो अवाम सीनो खोले करे मिली सघे थो त सिंध जो अवाम अॼु बि इमरान ख़ान सां गॾु आहे,
सुभाणे बि गॾु आहे, हर लम्हे गॾु आहे। 8 फेबरवरी ते इन शइ जो इंतज़ारु रहंदो त वोट सिर्फ़ु बेट जो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह ताला कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ू सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।